अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाणे अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श फली जो किस्त 9। सुबुह जा 7:30 हथ मुंहुं धोई आयो आहियां। अॼु चांहि त ठहियो, पाणीअ जो गिलास बि पियणो कोन्हे। कपिड़ा फाटी विया आहिनि। हमराहनि खे 2 जोड़ा वठी मोकिलण लाइ चयो हुउमि, पर शायदि खेनि घणनि कमनि में ॻाल्हि विसरी वई। ऊन्हारे लाइ बि पहिराण मलमल जो चयो हुउमि। ॿाहिरि वञण लाइ कोट कोन्हे। असलम वारो कोट हाणे काफ़ी सीनियर थी वियो आहे, रिटायर थियणु घुरे थो। ॿिया गरम कोट आहिनि ऐं वॾड़नि जूं निशानियूं बणिजी विया आहिनि। हमराह अचनि त चवानि। कमीस जा बटण कोन्हनि। अमीर खां पुछां, को कबूतर सुबुह सुबुह जो अलाए किथां अची हिते निकितो आहे ऐं गुगू तू लॻायो वेठो आहे। दिल्ली ऐं लाहौर ॿिन्हिनि तां ग़ज़लनि जी सूरत में मातम मचियल आहे। अक्सर सखणा बेरूह रस्मी लफ़्ज़ आहिनि। उन्हनि खे दोहराईंदे सदियूं गुज़री वियूं अथनि। न को था पाण थकनि, न को था संदन ॿुधण वारा। अमीर बटण लाइ सफ़ा इनकार करे बीठो आहे। टाइगर ॿाहिरां डोड़ंदो अची मुंहिंजे बिस्तरे खे हेठां चक हणी हाणे किथे लिकी वियो आहे। अमीर सॼो ॾींहुं वेठो साणसि कचहरियूं कंदो आहे ऐं अलाए पंहिंजी ॿोलीअ में खेसि कहिड़ियूं सम्झाणियूं पियो ॾींदो आहे। बिल्कुलु ईअं जीअं माण्हू पंहिंजे नंढड़े पुट या भाउ खे ॾे। तंहिं ॾींहुं मुनीर अची अधु चर्चे ऐं अधु संजीदगीअ सां दांह ॾिनी त टाइगर मूंसां रुठो आहे। पोइ वॾो बयानु करे ॿुधायई त छो रुठो आहे। 2-3 ॾींहं ॾाढो पे परचायाईंसि। आख़िर हिकु ॾींहुं वॾे फ़ख्र सां खेसि पकिड़े वठी आयो त टाइगर मूंसां परची वियो आहे। ॿाहिरि माण्हूअ जे शकिल मां बेज़ार आहे। ख़ुदि पंहिंजी शिकिल मां बि। हिते जानवरनि जो बि एॾो क़दुरु आहे जेॾो कंहिं जिगरी दोस्त अज़ीज़ ऐं औलाद जो। क़दुरु करण वारा उहे आहिनि जन मां केतिरा माण्हूअ खे माण में एतिरी देरि कंदा जेतिरी बघाड़ ॿकर खे हड़प करण में। उञ लॻी हथ में बार बार भायां त पाणीअ लाइ चवां, पोइ यादि थो अचेमि त इस्पताल वञिणो आहे, कुझु खाइणो पीअणो कोन्हे। फरीदा ख़ानम पई ॻाए लाहौर तां। धुन सदाई हिकिड़ी अथसि, पर धुन का अथसि छा। गैर से दोस्ती करो लेकिन, मौलाना मोहम्मद अली जौहर जो कलाम। ही मौलाना बि घटि कोन हुआ। होॾां मज़हबी वाइज़ ऐं तक़रीरूं ऐं हेॾां ही इश्किया ग़ज़लनि जा शुगुल ऐं सुहिणियुनि सूरतुनि जूं ॻाल्हियूं। साधुनि सां सन्मुख, पंचनि सां पूरा। अर्जेंटाइन जो अलाए छा थियो। 12:30 ॾींहं जा इजो हींअर इस्पताल मां मोटियो आहियां। अमीर चए थो पहिरीं मानी खा पोइ चांहि। मूं चयो अथसि त चांहि कान पीअंदुसि, मानी बि 3 बजे खाईंदुसि। भट्टी हेड वार्डर माड़ीअ खां सिक्योरिटी वार्ड छॾणु आयो। जीअं न्याणी धीअ या नंढी नेटी नुंहुं केॾां अकेली कान वेंदी आहे, तीअं कैदीअ खे बि जेल अंदरि बि को न को वठण या छॾणु वेंदो आहे। अकेलो जेल में हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि वञी को बि कोन सघंदो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ खेसि आदत पइजी वेंदी आहे ऐं हू अज़ ख़ुदि पुछंदो आहे, मूंखे छॾणु केरु थो हले। अकेलो वेंदे हू ख़ुदि पियो शकी थींदो आहे ऐं खेसि कुझु अजीब ॾोह ऐं नामुनासिब हालति जो अहसासु थींदो आहे। भाईंदो आहे त को साण हुजे। पुछियोमांसि, कर ख़बर कहिड़ो हाल आहे। चयाईं, सुबुह जो 4 बजे अचां थो, राति जो सोमणीअ महिल वञा थो, उहा बि ख़बर कान्हे त पासे वारे दुकान वटि छा पियो थिए। चयोमांसि, तुंहिंजो पंहिंजो छा हाल आहे। चयाईं, बसि ॻाल्हि न पुछ। अॻे चइबो हो शुकुर आहे दाल रोटी मिले पई। हाणे त दाल जी ॻाल्हि ॼणो अयाशीअ जी ॻाल्हि थी पई आहे। मथे में सूरु वधंदो वञे। ॿाहिरि गोड़ पियो थिए। सुभाणे सूमर जो ॾींहुं आहे जो सुप्रीडेंट खे दौरो करिणो आहे, याने राउंड ते अचिणो आहे। ईंदो कोन आहे, पर सफ़ाई आर्तवार ॾींहुं थियणी आहे। सफ़ाईअ वारा पिया शोर मचाइनि। 2-3 भेरा आहिस्ते ॻाल्हाइण लाइ चयो अथमांनि, पर वरी बि गोड़ पियो थिए। आख़िर वञी सभिनी खे चयो अथमि त वञूं हलिया। नंबरदार खे चयो अथमि त हिननि खे कढी दरवाज़ो बंदि करे छॾे। हर निंड फिटण करे मथे जो सूरु वधी वियो आहे। गोरी खाईंदुसि त बि मज़ो न ईंदो। चांहि बि आहे त नुक़सानकार, पर अमीर खे चयो अथमि त चांहि ठाहे। उनखे वरी गर्मीअ जो ज़ुकाम आहे। हू गर्मी सहियो कोन सघे ऐं आउं सर्दी। ॼमू स्टेशन तां गाना पिया अचनि। सवेल ॻोठाणे प्रोग्राम में लफ़्ज़ गाह पठो कतब आंदा हूं। सोचियमि ही लाड़ जा सिंधी अखर ॼमूअ में अलाए किथां आया। पंजाब में गाह खे गाह बि चवनि, पर आम तरह पठा अखर कतब आणीनि। गाह पठो जा लफ़्ज़ हिते कोन थियनि। अङण जे चौधारी चकर ॾेई आयो आहियां। हाणे कुझु सूरु घटि थियो आहे।
नंबरदार चए थो चकर चीफ चए थो त मूं माण्हुनि खे अहिड़ियूं अहिड़ियूं सफ़ाइयूं कराए ॾिनियूं आहिनि, मेजर जो कमिरो ऐं ॻण शीशे वांगुरु पियो चमके। पली जो बादशाह माण्हू आहे, छॾे नथो त सॼो वार्ड चमकाए ॾियांसि। ख़ैरु वस वारो आहे, जॾहिं चवे तॾहिं वञो, जॾहिं मन करे त हलिया अचो। दिलि में चयमि त शीशे वांगुरु चमकाईंदा मिसकिन कैदी मोचड़नि सां, तूं ऐं आउं थींदासीं रुॻो शीशे खे ॾिसण वारा। बहरहाल मौजूदा चकर चीफ राजा ठीकु माण्हू आहे, सभु कैदी तारीफ़ूं था कनिसि, अॻे हिन जहिड़ो ज़ालिम ॿियो कोन हो। कई कैदी मार मरणे करे विधाई, नेठि हिकिड़ो उफट मरी वियो, केस हलियो, जेल में पियो, हाणे अशराफ़ थी वियो थो ॿुधिजे। तंहिं ॾींहुं आयो त चयाईं त तफ़सीर जो फलाणो किताबु मस मस हथ आयो आहे, कनि नुक़्तनि ते पाण में ॻाल्हाईंदासीं। अॼु इस्पताल वेंदे पुछियोमांसि तफ़सीर ते तबादला ख़्यालु करण लाइ कॾहिं अचिबो। चयाईं इनशाला जल्द हाज़िर थिबो। अॼु सुबुह माड़ीअ ते पहुतुसि त गार्ड जो सूबेदार पंहिंजे लाउ लश्कर सां पहुची वियो हो। मालूम थियो त स्ट्रांग गार्ड जो सिलसिलो आहे। जॾहिं आख़िर रवाना थियण वारा थियासीं त सूबेदार साहिब चयो त हथ कड़ी हणिबी। मजीद कुरैशीअ सम्झायसि त बी क्लास आहे, उनखे हथ कड़ी कान लॻंदी आहे, पर हू मञे न। आख़िर मूं सम्झायुसि त मूंखे नज़रबंदीअ दौरान सिंध तोड़े हिते हथ कड़ी न लॻी आहे, ऐं अॻे बि हितां ॿाहिरि इस्पताल वेंदो रहियो आहियां। चयाईं उहा ॻाल्हि सिंध में रही, तंहिंखां सवाइ तो सवेल जो चयो त मुंहिंजूं टेस्टूं हिते थियूं ई कोन आहिनि। हाणे चई थो त आउं ॿाहिरि वेंदो रहियो आहियां। बसि पोइ त मूंखे जेकी कुझु चवणो पियो चयुमि। हमरा कुझु दूनाड़ हयां पर वारो घटि मिलुसि। हिकु ॿोको थियो पर हको बको थियो पर मुड़ण बेइज़ती सम्झाई। मजीद कुरैशीअ मूंखे इस्लामी जोश में ॾिसी, जंहिंजो मुज़ाहिरो अॻे 12 महीननि में हिननि कोन ॾिठो, सदाईं मुरकंदो ॾिठो ऐं हिकदमि सुप्रीडेंट ॾांहुं भॻो। मिंट में अची ऐलान कयाईं साहब जो आर्डर आहे त हिन जेल जो ख़ासि ऑफिसर गॾिजी हलंदो। सूबेदार फिको थियो पर हिकदमि चयाईं उहा ॻाल्हि करियो न, मूं तां ज़िम्मेवारी त घटि थी। जनाब अज़मत शेख साहब जेलर गॾु हलियो, स्टेशन वेगन में मूंसां गॾु अॻियां बि उहो वेठो। सूबेदार पंहिंजे अटाले सां पोयां वेठो, हथ कड़ीअ वारो पुलिस वारो बि ख़ाली हथ कड़ियूं छिणकाईंदो साणसि गॾु वञी वेठो। असां लाइ त हथ कड़ियूं ज़ेवर आहे, पर चयमि त ख़ामख़ा छो? जनाब अज़मत शेख जहिड़ी चीज़ कंहिं बि जेल में का विरले हूंदी, हिकिड़ो निसोरो अज़ाब आहे। संदसि फज़ीलत ऐं तमीज़ जो ज़िक्र फज़ूल आहे, टंगूं टेबल ते, पेर माण्हुनि ॾांहुं, कंहिं वॾी हस्तीअ जो अज़ीज़ आहे। सो चवेसि केर बि कोन। ॿाहिरि शुरा जा मेंबर अथसि, रोज़ु जेसीं ताईं 20 कैदी 5 नंबरदार न कुटे, जेसीं 5-10 सिपाहियुनि खे गारियूं न ॾिए या सस्पेंड न कराए, अॻु उन्हनि खे बि मारींदो हो, तेसीं आराम कोन अचेसि। अहिड़ो फ़ीसबीलिल्लाह अज़ियत पसंदि माण्हू मूं जेलनि में कोन ॾिठो, पर ख़ैरु मूंसां त जीअं हलणो अथसि तीअं हलणो पवंदो अथसि ऐं हलंदो आहे। हिन भेरे बि ईअं मूं सॼी वाट अखर बि कोन ॻाल्हायो। बहानो उहो कयुमि त मूंखे अञा बि कावड़ आहे, पर हक़ीक़त में मूं अज़मत साहब खे गुफ़्तगूअ जी तकलीफ़ न थिए ॾियणु घुरी त मथां अजायो मथे ते न चढ़ी वञे। तंहिंखां सवाइ सवारी ऐं नज़ारनि जो मज़ो बि थिए वठणु घुरियमि। BBC तां उर्दू ख़बरुनि जो टाइम थी वियो 6:30। अर्जेंटाइन बर्तानिया जी जंग हले पई। रूस फायरबंदीअ जी अपील कई आहे। बर्तानिया चयो आहे अर्जेंटाइन ॿेट ख़ाली करे त पोइ। ईरान इराक ते सरसीअ में खुरम शहर में घेरो मुकमिल करण जी दावा कई आहे। इतफ़ाक़ सां रेडियो वॉइस ऑफ वियतनाम जेको 2 साल अॻु हथ आयो हुउमि ऐं पोइ गुम थी वियो हो, सो ओचितो पाण ई हथु अची वियो। अजीब ख़बरूं कंदो आहे। संदसि अंग्रेज़ीअ जो लहजो ख़ासि आहे। अनाउंसर माईअ जी अंग्रेज़ी ॿुधी शक पियुमि त वियतनाम्याणी त कान्हे हुई। अंग्रेज़ी प्रोग्राम पियो हले, अहम तारीख़ी अहवाल पियो ॾिए। 24 मई 1982 ईस्वी। काल्ह शाम जो बुखार महसूसु कयुमि। 6:30 थी विया आहिनि। अॼु वरी बि इस्पताल वञिणो आहे। 15 मिंट उहो सोचियो अथमि त अॼु बि अलाए नेराने वञिणो आहे या न। यादि आयुमि त हिननि शायदि अॼु खाई पी अचण लाइ चयो। काल्ह बि ॿी टेस्ट खाइण पीअण खां पोइ थी हुई। सो नाश्तो तयारु करायमि, पर जॾहिं आयो तॾहिं वरी शक पियुमि त मतां ईअं न हुजे। ॿुढतर आख़िर फ़ैसिलो कयुमि त जॾहिं पक ई कान्हे त पोइ अजायो ख़तरो छो खणिजे। हालांकि अॼु बि लॻी अथमि बुख हालांकि उञ बि लॻी अथमि ऐं बुख बि।
कल्ह आयोडीन जी टेस्ट कयाऊं, एटमी क़ुवत जे तबाह कंदड़ वजूद मां बसि उहे ई कुझु फ़ाइदा हासिलु कया विया आहिनि जो बिजली पैदा कई वञे थी, मर्ज़नि जी सुञाणप ऐं इलाज वग़ैरह ऐं ॿियनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में बि कमु आंदी वञे थी। अहिड़ो साॻियो मर्कज़ हैदराबाद जे LMC में बि आहे। ॼण कनि ज़माननि खां पोइ कल्ह कार जी सवारी कयमि, मूंखे त विसरी वियो हो त कार जी सवारीअ में बि को एॾो मज़ो ईंदो आहे। अहिड़ा मज़ा नंढे हूंदे ईंदा हुआ, पोइ त माण्हू कार हलाए हलाए कार जी सवारीअ जे लुत्फ़ खां ई महरूम थी वियो। उटलो उहा चटी थिए पई, को ॻाए पियो, आज अगर कांटों भरी है ज़िंदगी के रास्ते, आज अगर कांटों भरे हैं ज़िंदगी के रास्ते, कल नए गुलशन खिलेंगे आदमी के वास्ते। सुबुह मित्रा बिलोरिया मिल जाई चोरिया, बिलोरी अखियुनि वारा यार चोरीअ चोरीअ अची मिली वञ। ॼमूअ तां डोगरी गीत पियो हले, सवेल गीत में ही अखर हुआ, छेल छबीला माण्हू, रंग रंगीला माण्हू। माण्हू लफ़्ज़ डोगरीअ में कीअं आयो ऐं गाह पठो बि सो सम्झ में नथो अचे। हद उहा आहे त मूं काके भेरूमल जी क़दीम सिंध बि अञा ताईं कान पढ़ी आहे। माण्हू जेतिरो थोरो घणो पढ़ंदो ओतिरो ई अणॼाणाई ऐं जहालत जो अहसासु वधंदुसि। लिसानियात ते तवजो ॾियणो पवंदो। गिरेरियर्सन वग़ैरह सिराज ऐं बलोच साहिब जो अरबी ऐं सिंधी बहस अॻु पढ़ियो हुउमि, पर उहो पढ़णु बसि ईअं हो। सॼो किसो नए सिर सम्झणो पवंदो। गरबख्शाणीअ जे रिसाले जो महाग तंहिं ॾींहुं ॾिठुमि, उहो ई नज़रियो सिंधी संस्कृत खां निकिती आहे। बहरहाल ॿोलियुनि में गॾियल कामन लफ़्ज़ एतिरा घणा आहिनि जो आम पढ़ियल खे उन जो अंदाज़ो ई कोन थी सघंदो। सराइकी, पंजाबी ऐं सिंधी जी त ॻाल्हि ई छॾियो। सिंधी, बलोची, पश्तो, गुजराती, हिंदी, बंगाली, भारत भत जा आम लफ़्ज़ सवनि हज़ारनि जे तादाद में साॻिया आहिनि। रुगो उचार या लहजो बदिलियलु हूंदो या हिकु अधु अखर बदिलियलु हूंदो। ख़बरूं ॿुधियूं अथमि, ईरान नेठि खुरम शहर ते कब्ज़ो करे वरितो। उन जा नतीजा ज़बरदस्त निकिरंदा। रुजत परस्त बादशाहनि, मुल्कनि ऐं शयूखनि जे हवेलियुनि में रड़ो रड़ हूंदी। साम्राजी बाज़ीगरनि खे ॾाढा वट पवंदा हूंदा। अर्जेंटाइन वेतर रंधिणे में रोलो विधो आहे। तेरे बिना यूं घड़ियां बीती जैसे सदियां बीत गईं। कन कन सिटुनि में केॾो न ज़बरदस्त तासिर हूंदो आहे। अख़बार पढ़ंदे ही सिटूं ॿुधी अख़बार पढ़ण तां दिलि खॼी वई। इल्म काइनात कॉस्मोलॉजी ते हिकिड़ो किताबु पियो पढ़ां। काइनात बाबति सालनि खां पियो पढ़ां। हलंदे हलंदे पेरनि हेठां ॼण ज़मीन निकिरियो वञे। काइनात खां अॻु छा आहे, जाइ छा आहे, ख़िला छा आहे, मादो, अज़ल, अबद, अंत, बेअंत, हद ऐं लाहद। चए काइनात में वकड़ आहे। अञा एसी ताईं जी ॻाल्हि ई पूरी सम्झ में नथी अचे त मथां वरी हिननि जा ॿिया फॾा। पर आख़िर कंहिं न कंहिंखे उन्हनि मसइलनि ते ग़ौर करिणो आहे। अंग्रेज़ी दौर खां अॻु गुज़िरियल 1000 सालनि में सिंध ऐं हिंद में कंहिं साइंसदान जो नालो कोन ॿुधो अथऊं। ॿी दुनिया में अलाए केरु केरु थी विया आहिनि। हिन किताब में हिकिड़ो चर्चे तौरु सवाल जवाबु लिखियलु आहे। चए पादरीअ खां पुछियाऊं, काइनात बनाइण खां अॻु ख़ुदा छा पे कयो? जवाबु ॾिनई, अहिड़ा फॾे जहिड़ा सवाल पुछण वारनि बेवकूफ़नि लाइ दोज़ख पे ठाहियईं। मतिलबु त मुलनि ऐं पादरियुनि जे साम्हूं अहिड़ा ऊना सवाल न पुछिबा आहिनि। 5 बजे शाम ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी। मतां थिए उदा पेर न लही पिरीअ जो। सुभान अल्लाह। लतीफ़ ऐं कंवर अज़ीम कलाम ऐं अज़ीम आवाज़ जो संगम ॼण ज़माननि खां पोइ ॿुधो अथमि। ऑल इंडिया जी सिंधी सर्विस वरी ओचिती बिना ॻोल्हण जे अज़ ख़ुदि मिली वई आहे। रफ़ीक सां डिघी कचहरी थी। ॾाढो भलो माण्हू आहे।